नाज़रीन, इलेक्शन सरगर्मियों तेज़ थी वयूं आहिनि। उम्मीदवारनि पंहिंजे गाॾियुनि जा फीथा तेज़ डोड़ाइण शुरू करे ॾिना आहिनि। इन सिलसिले में तहरीक लबैक पाकिस्तान जे उम्मीदवारनि मदेजी वेझो ॻोठ पलीजा पंवर जो दौरो कयो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान तहरीक लबैक पाकिस्तान जे 193 ते नामज़द उम्मीदवार इसरार अहमद अबड़ो PS 9 ते तहरीक लबैक पाकिस्तान पारां नामज़द उम्मीदवार हाफ़िज़ चाकर ख़ान रिज़वी पारां ॻोठ पलीजा पंवर में इलेक्शन वर्क जे सिलसिले में दौरो कयो, जंहिंमें ॻोठाणनि सां मुलाक़ातूं करे ऐं दर दर वञी वोट ॾियण जी अपील कई। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठाणनि पारां हाफ़िज़ नमतुल्लाह पंवर, अलामा हादी बख़्श पंवर ऐं ॿियनि तहरीक लबैक पाकिस्तान जे उम्मीदवारनि खे वेलकम कयो ऐं ॻोठ जे माण्हुनि सां मुलाक़ात कराइण में हिकिड़ो मुस्बित ऐं कलीदी किरदारु अदा कयो। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तहरीक लबैक पाकिस्तान जे उम्मीदवारनि ऐं 193 ते नामज़द उम्मीदवार इसरार अबड़ो ऐं PS 9 ते जेको तहरीक लबैक पाकिस्तान जो उम्मीदवार आहे हाफ़िज़ चाकर ख़ान रिज़वी, जिन ॻोठ पलीजा पंवर जो दौरो कयो। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हितां जूं तमामु दरगाहूं, ख़ुसूसन दरगाह मशहूरी शरीफ़ ऐं दरगाह हुसैनी शरीफ़, हुननि जे गादी नशीननि मुकमल तहरीक लबैक पाकिस्तान जी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं पंहिंजे मुरीदनि ऐं पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे पैगाम ऐं वीडियो पैगाम पिणु जारी करे छॾिया आहिनि इन सिलसिले में।